ब्रेकिंग न्यूज़ नासरमा खे ॾियूं। सीनियर सूबा वज़ीर शहरजील इनाम महमूद चयो आहे त भारत पाकिस्तान तरफ़ मेरी अख सां ॾिठो त उहे अखियूं कढी छॾींदासीं। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां शहरजील इनाम महमूद जो चवणु आहे त पहलगाम वाक़े सां पाकिस्तान जो को बि तालुक़ नाहे। पाकिस्तान हमेशह दहशतगर्दी जी मुखालफ़त ऐं मज़म्मत कई आहे। संदसि चवणु त भारत दहशतगर्दी खे हथी ॾेई रहियो आहे। भारत में इलेक्शन वेझो ईंदी आहे फॉल्स फ्लैग ऑपरेशन कयो वेंदो आहे। शहरजील इनाम महमूद जो चवणु हो त भारत अॼु ताईं पाकिस्तान ख़िलाफ़ को बि इल्ज़ाम साबित न करे सघियो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां शहरजील इनाम महमूद चवणो त भारत कूड़ ॻाल्हाइण ऐं प्रोपेगेंडा करण जो माहिर आहे। भारतीय इल्ज़ामनि जी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। शहरजील इनाम महमूद जो चवणु हो त अॼु ताईं जेतिरी दहशतगर्दी पाकिस्तान में थी आहे भारत में नाहे थी। बेनज़ीर भुट्टो बि दहशतगर्दी जे वाक़े में शहीद थी। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया, अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर जे हवाले सां सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम महमूद चयो आहे त भारत पाकिस्तान तरफ़ मेरी अखां ॾिठो त उहे अखियूं कढी छॾींदासीं। शहरजील इनाम महमूद जो चवणु हो त पहलगाम वाक़े सां पाकिस्तान जो को बि तालुक़ नाहे। पाकिस्तान हमेशह दहशतगर्दी जी मुखालफ़त ऐं मज़म्मत कई आहे। संदसि चवणो त भारत दहशतगर्दी खे हथी ॾेई रहियो आहे। भारत में इलेक्शन वेझो ईंदे ई फॉल्स फ्लैग ऑपरेशन शुरू कयो वेंदो आहे। शहरजील इनाम महमूद जो चवणो त भारत अॼु ताईं पाकिस्तान ख़िलाफ़ को बि इल्ज़ाम साबित न करे सघियो आहे। ॿुधायूं पिया सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम महमूद जो चवणो त भारत कूड़ ॻाल्हाइण ऐं प्रोपेगेंडा करण जो माहिर आहे। भारतीय इल्ज़ामनि जी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। शहरजील इनाम महमूद जो चवणु हो त अॼु ताईं जेतिरी दहशतगर्दी पाकिस्तान में थी आहे भारत में नाहे थी। बेनज़ीर भुट्टो बि दहशतगर्दी जे वाक़े में शहीद थी। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां अपडेट कयूं त सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम महमूद चयो आहे त भारत पाकिस्तान तरफ़ मेरी अख सां ॾिठो त उहे अखियूं कढी छॾींदासीं। शहरजील इनाम महमूद जो चवणो त पहलगाम वाक़े सां पाकिस्तान जो को बि तालुक़ नाहे। पाकिस्तान हमेशह दहशतगर्दी जी मुखालफ़त ऐं मज़म्मत कई आहे।